शहदाद कोट खां गुलज़ार अमन चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट में एनर्जी पावर डिवीज़न ऐं सेबको इंतज़ामिया पारां बिजली जे सार्फिन जा मसइला हल कराइण लाइ शहदाद कोट शहर ऐं ॿारहाड़ीअ जे अवाम लाइ खुली कचहरी मुनक़िद कई वई आहे। खुली कचहरी में सुप्रीडेंट सर्कल सेबको लाड़काणो शाह मोहम्मद बाजकाणी ऐं एग्जीक्यूटिव इंजीनियर ऑपरेशन सेबको डिवीज़न कंबर शहदाद कोट अब्दुल सत्तार चन्नो, एसटीओ शहदाद कोट मकसूद अमन शेख शिरकत करे बिजली जे बिलनि में डिडक्शन बिल लॻे अचण समेत ॿिया मसइला ऐं कंप्लेनियूं ॿुधी हल कराइण जी ख़ातिरी पिणु कराई वई आहे। खुली कचहरी में बिजली जे सार्फिन पारां शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया आहिनि। बिजली जी लोड शेडिंग समेत बिजली के बिलन में हज़ारे रुपयनि जा डिडक्शन बिल लगी अचण जूं वॾियूं शिकायतूं पिणु कयूं आहिनि। खुली कचहरी में बिजली जे सार्फिन जा 200 खां मथे कंप्लेनूं दर्ज कयूं वयूं आहिनि। उन मौक़े ते खुली कचहरी दौरान सुप्रीडेंट इंजीनियर शाह मोहम्मद बाजकाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीर बिजली ऐं पाणी सरदार अवैस अहमद लखारी जी हिदायतुनि ते शहदाद कोट में बिजली जे मसइलनि जंहिंमें डिडक्शन बिल मीटर न लॻण समेत बिजली जी लोड शेडिंग जूं शिकायतूं शहरनि कयूं आहिनि। इंशाअल्लाह शहरनि जा मसइला अवलियत जी बुनियाद ते हल करे बिजली जे सार्फिन जूं सभु शिकायतूं दूर करे पंहिंजे मुल्क जे अवाम जी ख़िदमत जारी रखंदासीं। सुप्रीडेंट इंजीनियर शाह मोहम्मद बाजकाणी वधीक चयो आहे त शहदाद कोट जे शहरनि ते जी शिकायतुनि जो मुकमल असालो करे ॿीहर बिजली जे बिलनि में डिडक्शन बिल न लॻाया वेंदा ऐं बिजलीअ जी लोड शेडिंग खे बि ख़तमु कयो वेंदो।